अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 अप्रैल वेनसडे। सुबुह जा थिया आहिनि 7:15। माशाल्लाह थधिकार आहे, सुहिणो सुबुह, प्यारो सुबुह, अल्हम्दुलिल्लाह। ऐं बसि व्लॉग जी इब्तिदा ऐं प्लांट्स जी थोरी ख़बरचार इहो लहिणो आहे। माशाल्लाह हीउ मुंहिंजो जेको अम्ब्रेला पाम इलाही वॾो थी रहियो आहे। सभिनी प्लांट्स ते रौनक आयल आहे ज़बरदस्त। हिन त मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾिया। हिकिड़ो ॿियो हुयो, हुन पर्पल कुंडीअ में लॻियल, उहो सड़ी वियो फर्न, ऐं हे माशाल्लाह वधियो आहे इलाही। केयर त मां सभिनी जी हिकु जेतिरी कंदी आहियां, बसि जंहिंजी हयाती हूंदी आहे उहो बचंदो आहे, जंहिंजी न हूंदी आहे उहो न बचंदो आहे। कल्ह हिन में हे हिकिड़ो खुलियो हो येलो गुल, वरी उन सां गॾु ॿी मुखड़ी निकितल अथसि। हिकिड़ो रोज़ खुलंदो आहे, कुझु घणा न खुलंदा आहिनि, उहो ई मसइलो त हिते उस न आहे। सो बहरहाल अॼु जी प्लैनिंग में बि उहो ई आहे त इंशाल्लाह टाइम ज़ाया न कबो, कुझु न कुझु ज़रूरु कबो, ॾींहं खे सजायो कबो, वक़्त खे विञाइबो न। असां अगरि वक़्त खे विञायो त वक़्तु असांखे विञाए छॾींदो। सो कोशिशि पूरी आहे त वक़्तु न विञाइबो। हिकिड़ो त मां अॼु मथे वारे पोर्शन में वेंदमि, चादरूं ऐं टॉल वग़ैरह मुंहिंजा उते पिया हूंदा आहिनि, त उतां मां कुझु शयूं कढंदमि। कल्ह त मां सिर्फ़ु हेठां बोर्ची खाने मां ई तकड़ में कुझु थांव कढिया ऐं कुझु पंहिंजा कपिड़ा कढिया जेको हेठि मौजूदु हुयो। ऐं सुभाणे जो सोचे रखियो हुअमि त हंधि वधि कढंदमि, उहो सुभाणे अॼु थी वियो आहे। त इनशाला अॼु मां मथे वञी जेको थी सघे कुझु चादरूं टॉल वग़ैरह विहाणनि जूं छऊं, इहे शयूं रोज़मर्रा इस्तेमाल जूं जेके आहिनि, इनशाला मां कोशिशि कंदमि त उन्हनि मां कुझु न कुझु कढी वठां। ऐं बाक़ी अञा मां सभिनीनि खे रिक्वेस्ट कई आहे, ॾिसां त किथां केतिरा पैसा अचनि था ऐं मां पाण केतिरा पैसा उन में ऐड करे थी सघां, त पोइ राशन बि वठिणो आहे, कुझु ॿियूं शयूं बि वठणियूं आहिनि। सो इहा बि कोशिशि रहंदी अॼु में, त जेतिरो थी सघे कुझु माण्हुनि खे मैसेजिस अञा बि कयां, अलाह वधाए सभिनीनि खे। ऐं सची ॻाल्हि अथव, मां कबट मां एतिरा सारा कपिड़ा कढिया आहिनि, इलाही सारी जाइ ठही वई आहे कबट में बि। इवन मुंहिंजे किचन कैबिनेट्स में बि इहे शयूं पयूं हुयूं, यूज़ पियूं थियनि, ठीकु आहे, पर जो कढी छॾियूं त हाणे फ़र्क़ु न पवंदो असांखे, त कुझु ईअं न हूंदो त कुझु खुटी पियो। सो अलाह ॾियण वारो आहे, ऐं कोई मुंहिंजो अहसान न आहे कंहिं ते, ऐं कंहिंजो बि कंहिं ते अहसान न आहे। अगरि कोई कंहिंजी मदद थो करे, असांजो पाण ते अहसान आहे। ऐं बसि अलाह असांखे ज़रियो थो ॾिए हिकिड़ो, त असां भलाई थोरी कमाए वठूं, थोरी नेकी कमाए वठूं, त उन्हनि मिसकीननि जो असां ते अहसान आहे जो उहे असांजे लाइ ज़रियो था ठहनि सवाब जो। सो बहरहाल अलाह सभिनी खे आसानियूं ॾिए। 8:30 थिया आहिनि, थियण वारा आहिनि, ऐं मां पंहिंजे कमरे जी चादर लाहे करे मशीन में विझी आई आहियां, कुझु ॿिया बि कपिड़ा किचन जो टॉल वग़ैरह। सो या जेसिताईं मथे वञा खणी अचां चादर विछाइण जे लाइ, न त ईअं बि थी सघे थो त उहा ई सुकी वञे त साॻी विछाए छॾियां, जीअं मां अक्सर कंदी आहियां। ऐं पोइ लॻंदो ईअं आहे त मां इलाही ॾींहं चादर न चेंज कंदी आहियां। सो हिते अची वई आहियां मां अटो ॻोहिण जे लाइ, सुराण छाणे वई अटो रखी वई, त हाणे पहिरियों इहो ॻोहे वठां। ॾाढी मुशक़त करे आई आहियां, ऐं अल्हम्दुलिल्लाह हे बास्केट कढियमि, हिन में 2 प्याला आहिनि ॾाढा प्यारा, ऐं मां यूज़ न कया आहिनि हे, ऐं जीअं वठी आई आहियां तीअं पिया आहिनि। ऐं उनखां सवाइ हे कुझु चादरूं, दस्तरख़्वान, ऐं हिकिड़ी एक्स्ट्रा इस्त्री मां वटि पई हुई। ऐं उनखां सवाइ हे त मां घर लाइ खणी आई आहियां, पंहिंजी पिंडियूं चेंज थी कयां। ऐं हे मैट्स हुया, कुझु कमु अची वेंदा आहिनि, हे बि मां घर लाइ कढी आई आहियां, पंहिंजा हॉट पैड्स, हीट पैड्स। ऐं हीअ ट्रे कढी आई आहियां, इहा ॾियां थी हिनखे। ऐं हितां हीअ रिली, हे त कचिरो आहे, हे टेबल जो मुंहिंजो डाइनिंग टेबल जो कवर हो, हिकिड़ी चादर आहे हीअ, 2 हे टॉल आहिनि, इहे बि ॾियण लाइ। हे त मां पंहिंजी हाणे चादर चेंज कंदमि, उन जे लाइ खणी आई आहियां। बाक़ी विहाणनि जूं छऊं मूं वटि बिल्कुलु बि एक्स्ट्रा न आहिनि, पंहिंजे यूज़ लाइ इनफ आहिनि। पर सोचां थी त हितां जुमे ते ॾिसां, भरिसां जुमा बाज़ारि लॻंदी आहे, त हितां कुझु थांव बि ऐं कुझु विहाणनि जूं छऊं वग़ैरह अगरि मूंखे मिली वियूं त मां वठी ईंदमि, जे न त कपिड़ो जाम आहे मां वटि, त मां कोशिशि कंदमि त पाण ई सिबी वठां। ऐं हिन महिल बैड न्यूज़ इहा आहे त ज़हरा अॼु न ईंदी, ऐं बुख़ार अथसि, इलाही ॾींहंनि खां ज़ुकाम त हुयसि, गलो ख़राबु हुयसि,
पर चयूं त उन भेण चई वई त उनखे ॾाढो बुखार आहे त अॼु डॉक्टर ॾे वेंदी आराम कंदी। बहरहाल ईअं त थींदो आहे। साह पटींदमि हाणे ऐं पोइ ॾिसंदमि। हालांकि मां हुनजी मानी वानी पचाए छॾी, पर मूंखां ग़लती थी वई उन भेण खे ॾेई छॾियांसि या चवांसि हा त घर वञे त मूंखां वठी वञे, पर एन टाइम ते मूंखे बि यादि न रहियो। सो हे आहे हिन महिल ताईं जो कमु। हे शयूं मुंहिंजूं पंहिंजूं जेके हाणे मां यूज़ कंदमि। बाक़ी शयूं हिकिड़ी इयरली कढी आहे, हिकिड़ी ॿीअ ते बि मुंहिंजो आहे ध्यानु, पर ॾिसां थी त छा थो थिए। हिन जी शयूं अलॻि करे रखियूं अथमि, पंहिंजो सभु सामान मां हटाए छॾियो ऐं कपिड़ा धुपिजी विया त उहे बि सुकणा विधा अथमि। ऐं हाणे मां हिते अची वई आहियां थांव धोइण जे लाइ। सो बसि इंतिहाई मुश्किल कमु आहे हे। जॾहिं मां थांव धोई वठंदमि उनखां पोइ मूं में बाक़ी कुझु करण जी सघ न हूंदी। अटो त मां ॻोहे रखियो आहे ऑलरेडी, ॿोड़ उहो ई पियो आहे गोश्त जो जेको कल्ह पचायो हो। ऐं बसि शुरू थी थियां अलाह जे आसिरे सां। टाइम थियो आहे पूरो 1:30 ऐं मां थांव ॿांव धोई फ़ौरन जेको आहे बाज़ारि हली वई हुअमि, बुध बाज़ारि अलादीन जे भरिसां। ऐं मां हिकु दफ़ो ई पहिरीं वियल आहियां, ॿियो दफ़ो अॼु मां वियमि। बसि रिक्शा वारे खे जो चयमि त उहो हलियो एड्रेस। ऐं मां हे वरितमि, हिकिड़ो जग वरितमि प्लास्टिक जो, ऐं 4 हिन में आहिनि स्टील जूं प्लेट्स। चांहि जी छाणी नज़र ईंदी हूंदी तव्हांखे। ऐं आख़िर में थोरा पैसा बची पियसि, दुकानदार खुला न हुआ त मां उन में हिकिड़ो गिलास खयोंमांसि। ठीकु आहे, इहो वरितमि। ऐं हिन में आहिनि 2 देॻड़ियूं ऐं हे थाल। ठीकु आहे, उनखां अलावा हे त मां ज़हरा जे लाइ वरितमि, ॿारनि लाइ स्टेशनरी, थोरियूं कापियूं ऐं पेंसिलूं ऐं स्केल इरेज़र वग़ैरह शार्पनर। ऐं उनखां अलावा मां हे वरितमि 2 विहाणा। इहे लुंडे जा ई विहाणा आहिनि त हे मूंखे 500 जा 2 ॾिनऊं। घटि नथा कनि बाबा, सफ़ा ईअं कसम खणी वेठा आहिनि। सो हिन जे अंदरां विहाणो त वाह वाह वेलवेट जो आहे। हिकिड़ो हे ऐं हिकिड़ो हे, इहे वरितमि। हे विहाणनि जूं छऊं वरितमि ब्रैंड न्यू। ठीकु आहे, हे लुंडे जूं न आहिनि, हे ईअं सिबियल। चए 150 जी हिकिड़ी पियो चए, पोइ मां हुनखे ॾिनमि 100 रुपया चयोमांसि, पोइ मां 10 छऊं वरितियूं आहिनि। हे त जे मां हे त मां पंहिंजे भाणेजे खे ॾींदमि, उहो हुनखे वणंदा आहिनि इहे। ऐं हे मां 2 पंहिंजे लाइ वरितियूं आहिनि। मथे मुंहिंजे संदल ते चादर विछायल आहे डार्क पर्पल, उन ते वाइट डॉट्स आहिनि। त हे मूंखे लॻो त उन सां विछायां, छो त मूंखे उन जूं मैचिंग जूं छऊं न हुयूं। बाक़ी हे छऊं मां हुननि जे लाइ वरितियूं जिन जो सामान जमा थी कयां। ठीकु आहे न। सो हे बिल्कुलु नयूं सिबियल छऊं इहे वरितियूं। ऐं हा हे बि वरितमि न जाई, हे ट्राउज़र्स। वेस्ट जो अंदाज़ो कीअं थींदो हाणे, त मां ॻोल्हे करे अहिड़ा ट्राउज़र्स वरिता आहिनि छोकिरनि जे लाइ जंहिंमें ॾोरी पियल आहे, त उनखे फिक्स करे थो सघिजे लूज़ करे या टाइट करे। ऐं 10 ट्राउज़र 10 टी-शर्ट्स। ठीकु आहे, हे 10 टी-शर्ट्स आहिनि हिन में। सो इहे वरितमि, कुझु कपिड़ा याने। ऐं हे विहाणनि जूं छऊं, हे त मां पहिरियों ई रखिया हुया। सो हाणे मूंखे लॻी आहे शदीद बुख। मां 1 बजे घर वापसि आई आहियां, 1.5 कलाक मूंखे लॻो ॿाहिरि। ऐं हाणे मां ॿोड़ गरम कंदमि, हे कल्ह वारो गोश्त जो। ऐं अटो ॻोहियो हुअमि सुबुह, तए खे कुझु देरि थी आहे त रखियो अथमि गरम करण लाइ, त जीअं तेज़ गरम थिए त मानी चङी तरह पचे। बुख लॻी आहे ॾाढी, पहिरियों मानी पचाईंदमि, खाईंदमि, उनखां पोइ निमाज़ जो सोचींदमि। शाम थी वई आहे, 3 जी निमाज़ बि पढ़ी आहे। ऐं मां इलाही सारी निंड कई, छो त सुबुह मां कम बि इलाही कयो पंहिंजे हिसाब सां। त हाणे अञा ताईं मूंखे सुस्ती आहे उहा। सो सुराणे ते कुझु अलॻि सां थी ठाहे ऐं मां पचाईंदमि राति जो पकोड़ा ऐं चांवर। अॼु मुंहिंजी दिलि थी चए चांवर सुराणे भिॼाए छॾिया आहिनि ऐं हाणे बेसण वग़ैरह भिॼाईंदी ऐं हीअ हिते सब्जियूं वब्जियूं कटींदी जेके बि। ऐं मां मथां हे हिकिड़ो खणी आई आहियां वॾो बोरो, जंहिंमें मां हे सामान बंदि कंदमि। हे हंध वंध त ख़ैरु मां हुन में बंदि कंदमि न, हिकिड़ी ॻंढ में दस्तरख़्वान हिकिड़ो स्पेशली मां कढियो हो। हे ॻंढ ॿधण लाइ कढियो। हे मां वठी ईंदी आहियां, जेके बि संडे बाज़ार जी शयूं आहिनि त मूंखे कमु अची वेंदियूं आहिनि ॾियण वठण में। ऐं मां रिलियुनि जे अंदरां बि विझराईंदी आहियां, पर हे काफ़ी मज़बूत आहे त हिननि जी इहा रिली विहाणा ऐं हे जेके बि चादरूं वादरूं कढियूं आहिनि हिननि जी ॻंढ ॿधिजी वेंदी हिन में इनशाला। माशाअल्लाह चांवरनि खे दम अचण वारो आहे। तेल रखियो अथमि गरम करण जे लाइ ऐं बेसण सुराण रेडी कयो आहे। प्लेट बि मुंहिंजी रेडी आहे।
हाणे असां मज़ेदार पकोड़ा पचाईंदासीं। अलाए कहिड़ो अॼु मूंखे शौक़ु जाॻियो पकोड़ा खाइण जो। ऐं ॿियो त चांवरनि सां मूंखे ॻुड़ जी रस बि ॾाढी वणंदी आहे। उहा मंझंदि वारो ॻुड़ बि थोरो अञा बचियलु पियो आहे। त मज़ेदार सिंपल पर मज़ेदार डिनर पंहिंजी मर्ज़ीअ जो पंहिंजी पसंदि सां। ठीकु आहे। सो तव्हांखां मोकिलायां थी मां अॼु जे हिन व्लॉग मां। मसरूफ़ ॾींहुं गुज़ारियो, आराम बि इलाही कयो माशाल्लाह। ऐं अलाह कंदो त सुभाणे मां सॼो पंहिंजो जेको बि टास्क आहे उहो कंप्लीट कंदमि, इहो जेको फैमिली जी हेल्प करण वारो, अलाह जी मदद सां। सो अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाणी आहे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सो सुभाणे ताईं अलाह पाही।